रसूल मेमण जी कहाणी वॉशरूम। गुज़िरियल हफ़्ते खां हिनखे बुख़ार हुयो, जोड़नि ऐं मथे में सूरु हुयो। दवा खाई रहियो हो मगर को बि फ़र्क़ु न पियो। बीमारी घणो कमज़ोर करे चुकी हुई हिनखे। जिस्म में साह न हुयसि, भितियुनि खे हथ ॾेई हली रहियो हो। घर में अकेलो हुजण करे ज़िंदगी ईअं महसूसु थी रही हुयसि जीअं पंहिंजे वजूद जे ॼार में क़ैद थी वियो हुजे। हिनखे बिस्तर तां उथण जी ज़रूरत घटि पवंदी हुई। संदसि डोड़ बिस्तर खां वॉशरूम ताईं ऐं वॉशरूम खां बिस्तर ताईं हुई। बिस्तर न गरम हुयो न सर्द हुयो। हिनजे जिस्म मां हरारत महसूसु करण जी सघ मोकिलाए चुकी हुई। बिस्तर जूं चादरूं मेरियूं हुयूं या उजरियूं हिनखे का बि ख़बर न हुई, छो जो घर में सदाईं ऊंदाह हूंदी हुई। ॾींहुं हुजे या राति, कमरे अंदरि रोशनी ऐं ऊंदाह में थोरो ई फ़र्क़ु हुयो। उहो ईअं त ॾींहं जो ॾखिण वारी दरी खे लॻल परदे ते ठहियल वाङणाई गुल कारा नज़र ईंदा हुया ऐं राति जो उहे गुल ओझल थी वेंदा हुया। हिनखे उन्हनि जो वाङणाई रंग उन्ही करे यादि हुयो जो अर्शा सां गॾु हिन मार्केट मां उहे परदा वरिता हुया जंहिं ते वाङणाई गुल हुया। नंढड़े घर जा सभु दर ऐं दरियूं बंदि हूंदा हुआ त ॾींहुं ऐं राति में थोरो ई फ़र्क़ु हूंदो हुयो। हिकु हफ़्ते अंदरि एॾो त कमज़ोर थी चुको हुयो जो भितियुनि खे हथ ॾेई वॉशरूम ॾांहुं वेंदे हिन जूं ॼंघूं ॾकी रहियूं हुयूं। वॉशरूम कमरे में न हुयो, कमरे खां थोरो ॿाहिरिएं दर जी भिक में हिकु क़ैद खाने नुमा जॻह जियां हो। हिन जी ज़िंदगी हाणे उहा बची हुई त पंहिंजो वक़्तु ऊंदाह में बसर करे, वॉशरूम खां बिस्तर ताईं ऐं बिस्तर खां वॉशरूम ताईं। का ख़बर न हुई त छो उहा एॾी राति कारी हुई। शायदि ॾींहुं हुयो ऐं सिज बादलनि में लिकियल हुयो। शायदि का चांडोकी बिना राति हुई। पर जॾहिं सोचे पियो त ज़हन में खेसि उहो सवाल पिए आयो त उहा कारी राति ॿाहिरि न पर संदसि अंदर में ई आहे। बुख़ार खां हिन जूं अखियूं न पे खुलियूं। हू कमज़ोर, हीणो ऐं ॾुॿरो थी चुको हुयो। हीणनि क़दमनि सां भितियुनि खे हथ ॾेई ऊंदाह में हलंदो वॉशरूम में वियो। अंदरां दर बंदि करे कमोड ॻोल्हण जी कोशिशि कयईं। उते कमोड न हुयो। हिन जल्दी में शलवार लाहे छॾी हुई। हिन हल्कियूं अखियूं खोले ॾिसण जी कोशिशि कई। उते 7 जोकर हुया जेकी हेबतनाक वॾनि गोल अखियुनि, वेकिरे वात ऐं बोणीडे नक सां खेसि ॾिसी टहिक ॾेई रहिया हुआ। उहे हिन जा भाइर हुआ। हिन न ॾकंदड़ कमज़ोर हीणनि हथनि सां सलवार पाए छॾी। उहे जोकर हिन जे वॉशरूम में छा करे रहिया हुआ? उते कमोड न हुयो पर किरफटी जी तेज़ बूइ खां संदसि मथो थे फाटियो। हिन ज़िंदगी में कॾहिं सिगरेट न पीतो हुयो, उन करे लाइटर ऐं माचीस जी ज़रूरत बि महसूसु न थी जो खीसे में रखे ऐं ज़रूरत वक़्तु ऊंदाह में तीली ॿारे पंहिंजे वजूद खे ॻोल्हे सघे। जोकरनि ते खिलणु सिहतमंद मुआशिरे जी निशानी हूंदी आहे। जॾहिं जोकर तव्हां ते खिलनि त सम्झी वञो नफ़रत जो दौरु शुरू थी चुको आहे। हिन जे हथ में अहिड़ी का बि शइ न हुई जेका उन्हनि जोकरनि खे वहाए कढे। हिन वॉशरूम जे दर भरिसां लॻल बेसण वटि साबुणदाणी ॻोल्हण जी कोशिशि कई जीअं साबुण खणी खेनि वहाए कढे। हिन महसूसु कयो न उते बेसण हुयो न साबुणदाणी। हिन जो वॉशरूम बदिलजी चुको हुयो पर उते फैलियल किरफटी जी तेज़ बूइ खेसि यकीन ॾियारे रही हुई त उहो वॉशरूम ई हुयो। हिन जो वॉशरूम अहिड़ो न हुयो। उते फिनाइल ऐं वोम जी ख़ुशबू फैलियल हूंदी हुई। हिन जे वॉशरूम जो आईनो एॾो त शफ़ाफ़ हुयो जो उन में ॾिसण सां माण्हू जो रूह नज़र ईंदो हुयो। हिन उन्हनि जोकरनि खे पकिड़णु चाहियो। उहे ऊंदाह में भॻा ऐं हू हिमत करे उन्हनि पोयां डोड़ंदे काफ़ी अॻिते निकिरी वियो। हिन जो 4x6 जो वॉशरूम वसीह थी चुको हुयो। उहो लामहदूद हुयो, अणखुट हुयो। हिन पंहिंजूं कमज़ोर ॻोरियूं अखियूं खणी ऊंदाह में ॾिठो। उते
बाक़ी बचियल ज़िंदगी आराम सां गुज़ारे पिए सघियो, पर खेसि लॻी रहियो हो त उहा कमु करण वारी मासी ॿियनि जियां हिन जो साथ छॾे हली वई आहे। हिन यादि कयो, कमु करण वारी मासी मासी न हूंदी आहे। मासी हुजे हा त पोइ साथ छॾे हली न वञे हा। पंहिंजा परेशानी जो ॿियो नाव हूंदा आहिनि। हिन शुक्र कयो मासी नौकरियाणी हुई, जेका पंहिंजो कमु सही तरीक़े अंजाम ॾेई रही हुई। वॉशरूम जी बूए दिमाग़ में सोढ़ करे रही हुई। हिन सोचियो मासी वॉशरूम जी राणी हुई, उहा अहिड़ियूं कोताहियूं कंदी त पोइ वॉशरूम कीअं हलंदो। हिकु ॾींहुं उन जो गटर बंदि थी वियो। हू थकिजी पियो ऐं वॉशरूम में वेही रहियो। हिन जीअं फर्श ते हथु हयो त खेसि महसूसु थियो उते रतु फहिलियल आहे। हिन उन हथ खे नक ताईं आंदो। उन में पेशाब जी बूए हुई, पर उहो पेशाब न हुयो, वाक़ई रतु हुयो। हिन उन जी चिपचिपाहट ऐं आङुरियुनि जे विच में महसूसु थींदड़ ॼमियल मवादु, उहो रतु कंहिं कुठल जानवर जो न पर इंसान जो हुयो। पोइ लॻो वॉशरूम में लाश पिया आहिनि। रूम सर्द खानो थी वियो आहे, जंहिंजो गर्मी पद बाहि खां बि वधीक हुयो। खेसि सड़ियल लाशनि जी धप किरफिटी जी बूए खां बि वधीक महसूसु थी रही हुई। हिन हथु हणी वॉशरूम में टुवाल ॻोल्हण जी कोशिशि कई। हिन खॿी भित ॾे हथु वधायो जिते टुवाल टंगियल हूंदो हुयो। खॿी भित न हुई, उते नंढड़ा पाछा हुया, जेकी कारो लिबास पाए क़ौमी तरानो ॻाए रहिया हुया। हिन ऊंदाह में रड़कंदे चयो, वॉशरूम में क़ौमी तरानो ॻाइणु मना आहे। खेसि फ़ौजी जनरल जो पाछो नज़र आयो, जंहिं हुकुम ॾिनो, हिन ते गद्दारी जो मुक़दमो हलाए खेसि फांसी ॾियो। हू रोअण लॻो। ओचितो हिकु मुल्ला तिलावत शुरू कई। हिन वरी रड़ करे चयो, उहा पाक कलाम जी तौहीन आहे, वॉशरूम में तिलावत नथी करे सघिजे। मुल्ला अल्लाह अकबर जो नारो हणंदे चयो, काफ़र जी सज़ा मौत आहे। उन खां पोइ धमाके सां पाण खे उॾाए छॾियो। हिन महसूसु कयो संदसि शैम्पू, बॉडी स्प्रे, आफ्टर शेव लोशन सभु ज़रा ज़रा थी उॾामी विया आहिनि ऐं हू रोअण लॻो, ज़ालिमनि मुंहिंजो वॉशरूम तबाह करे छॾियो। वॉशरूम जे मलबे तां अॻिते वधियो। पेशाब जी बूए वधी चुकी हुई, जेका मरंदड़ जिस्मनि जे वहंदड़ रत मां अची रही हुई। हिन खे पेरनि हेठां इंसानी गोश्त जा टुकड़ा ईअं महसूसु थी रहिया हुआ, जीअं इस्तेमालु थियल साबुण जा ज़रा हुजनि। हू तिरकी रहियो हो। हिन नल ॻोल्हण जी कोशिशि कई, जीअं पेर धोई सघे। नल ॻोल्हींदे हिन जो हथु नांग जी मुंडी में पइजी वियो। नांग हिन जे हथ में फतकण लॻो। हिन नांग खे छॾे ॾिनो। नांग हिन खे न ॾंगियो। हिन दिलि में चयो, नांगनि जा बि ॾंग सुकी चुका आहिनि। जिते भित में शावर लॻल हूंदो हो, उते खेसि कारे वण जियां अछनि कपिड़नि में हिकु बुज़ुर्ग बीठल नज़र आयो। हिन बुज़ुर्ग खां पुछियो, तूं केरु आहीं? तुंहिंजो मुंहिंजे वॉशरूम में कहिड़ो कमु? उन बुज़ुर्ग अदब जा हथ ॿधी चयो, पहिरियों ख़ुदा खां माफ़ी वरिती ऐं पोइ मां शैतान आहियां। इंसान जे ख़ौफ़ खां शावर वटि लिकियो आहियां। पोइ हिन शैतान खे चयो, हितां त निकिर, वॉशरूम खे इस्तेमालु करियां। शैतान हिन खे वरगलाइणु चाहियो ऐं खेसि चयो, हू रोज़ा रखे, निमाज़ पढ़े, ज़कात ऐं फ़ितरो ॾिए, हज करे, ॾोह बख़्शिराए त कॾहिं बि बीमार न थींदो। हिन शैतान खे सही रस्ते ते आणण लाइ खेसि सलाह ॾिनी, हू मुल्ला थियण जी कोशिशि न करे त बहितर आहे। ॿीहर खेसि ख़ुदा जे कहर जो निशानो थियणो पवंदो। शैतान गुम थी वियो। हिन वरी अगट छोड़ियो ऐं फ़ारिग़ थियण लाइ तयारु थियो त ऊंदाह में कुझु धाड़ेल वराए विया, जेकी कठो कयो अथई ॿाहिरि कढ। हिन अगट हथ में झलींदे जवाबु ॾिनो, घणो पेशाब कठो थी वियो आहे। उन्हनि कावड़ में गोली हलाई। ऊंदाह में आईने जे भॼण जो आवाज़ु आयो। हिन पेशाब करण लाइ कमोड ॻोल्हण जी कोशिशि कई। उते वाक़ई कमोड न हुयो। हिन हथ धोअण लाइ बेसण ॻोल्हण जी कोशिशि कई। उते को बि बेसण न हुयो। हिन टुवाल ॻोल्हण जी कोशिशि कई। न शैम्पू, न बुर्श, न बाल्टी, न कूंजो, न नलको, उते कुझु बि न हुयो। पोइ हू ॿाहिरि निकिरी वॉशरूम ॻोल्हण लॻो, जेको पुरअमन हवादार ऐं बूए खां पाक हुयो।